अॼु हिकिड़ी नई शइ सफ़ा सादी ऐं तमामु बहितरीनु जेको आहे सो ठाहियूं था। ठीकु आहे न। हीउ जेको आहे सो अंबु आहे, चौसो अंबु ऐं चॉकलेट जेको आहे सो हीउ तव्हां ॾिसो पिया हर्शी जो पाउडर चॉकलेट वठी आयो आहियां। इन खे मिलाईंदासीं खीर में मिलाए ऐं मथे वरी जेको आहे सो हीउ नारेल जो जेको आहे सो सन्हो चूरो कयल आहे, उहो उन जी मदद सां जेके आहिनि से चॉकलेटी अंबु था ठाहियूं। पहिरीं हीउ खीर आहे, खीर जेको आहे सो मूं काढ़े गरम करे हुन में फोटा मिलाए उहो रखी छॾियो आहे। खीर में विझूं था चॉकलेट त ही चॉकलेट जी थी वेंदी अंब खे पहिरीं छिलींदासीं। कोशिशि कजे त ॾिसजे त किथे फारूं जो नारियल जो चूरो जेको आहे सो मूं अलॻि जेको आहे सो हिकिड़ी में कढी रखी छॾियो आहे। करियूं था हिननि अंबनि जो करियूं था ॿ फारूं जहिड़ी बि शेप में। हाणे हिननि अंबनि खे जेको आहे सो हीअ जेके आहिनि से ॾंद खोटण वारियूं आहिनि काठियूं, उहे वठी आया आहियूं। उन्हनि मां हिन में विझूं था, हिन में खाइण जे वक़्तु सवलाई थिए। ॿ था विझी छॾो जीअं अंदरि माना भिची बीहनि, झलण में सवलियूं थियनि। हीअ चॉकलेट जो जेको ठाहे रखियो आहे न, इन जे अंदरि हिन खे कयूं था डिप। ठीकु आहे न। हाणे हिन खे डिप करण जे लाइ हीअं करे हिन जे मथां हल्को जेको आहे सो ही नारियल वारो जेको आहे सो ठीकु आहे न। हीअ जेको आहे रखूं था साइड में। हीअ थी वियो असांजो लाइ तक़रीबन अधु कलाक खनि आउं रखी छॾंदुसि फ्रिज जे अंदरि। ठीकु आहे न। त हीअ चॉकलेट जेको आहे सो बिल्कुलु चोटी वेंदो। अञा चॉकलेट जेको आहे सो थोरो उहो माना पाणी वांगुरु लॻो पियो आहे, पाणिया ठाहे त उहो जेको आहे सो सुठो थी वेंदो हलियो। हाणे हिन खे आउं रखी थो छॾां। हाणे तव्हां ॾिसी सघो था त केतिरा बहितरीनु जेके आहिनि से ही चॉकलेटी मैंगो, चॉकलेटी अंबु टेस्ट था करे ॾिसो। वाह 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 जो टेस्ट आहे उहो नी, मज़ो अची वियो। चॉकलेट जो ऐं थोरो नारियल जो ऐं अंब जो, मिठे अंब जो मज़ो, टिनी जो गॾु मज़ो ई अलॻि आहे। वाह।